नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो लॻ पीर ॻोठ पाड़े वासी अफज़ल शाह, जहांगीर शाह, अब्बास शाह, तौफ़ीक शाह, महबूब शाह ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो। मुमताज़ कलोड़ो असांजे 1 एकड़ 7 घंटा ज़मीन जा खाता तब्दील कराए कब्ज़ो करे वेठल आहे ऐं एहतिजाज करे असांजे मथां इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। अफज़ल शाह जा वकील अफज़ल शाह जा इल्ज़ाम रात मामले जे नवदेरो थाणे ते इंक्वायरी रखियल हुई, जंहिं में ॿिन्ही धुरियुनि खे घुराए कागज़ चेक कया विया। अफज़ल शाह मुमताज़ कलोड़ो खे पाबंद कयो वियो त तव्हां अफज़ल शाह सां फ़ैसिलो कयो ऐं असां फ़ैसिले ते राज़ी आहियूं, पर मुमताज़ कलोड़ो फ़ैसिलो नथो करणु चाहे। अफज़ल शाह हिन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीएफ फरियाल टालपुर, डीसी लाड़काणो ऐं आला इख्तियारनि खे अपील कई त असांखे पंहिंजी ज़मीन वापसि कराए कब्ज़ो ख़तम कराए ॾिनो वञे। मुतालबो राति एसी रतो देरो अची धुरियुनि खे घुरायो, ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असांखे चयो त तव्हांजो को रिकॉर्ड नाहे ऐं अव्हां अफज़ल शाह सां फ़ैसिलो कयो। असां चयो त असांजो रिकॉर्ड नाहे त फ़ैसिलो छाजो करियूं, असांजो केस कोर्ट में हलंदड़ आहे ऐं कोर्ट डीसी ॾांहुं फॉरवर्ड कयो आहे। सूमर ते असां डीसी ॾांहुं वेंदासीं। अफज़ल शाह बि उते अची वियो, पोइ जेको फ़ैसिलो थींदो असां उहो क़बूल कंदासीं। मुमताज़ कलोड़ो जो मौक़िफ़